तालके खेपरो मां ख़बर शामिल कंदासीं त चोरनि पारां हिकु महीने जे दौरान चौथों दफ़ो ट्रांसफार्मर लाहे विया आहिनि। इंतज़ामिया अॻूर निंड सुतल आहे। इन हवाले सां खेपरो मां न्यूज़ लाइन जो रिपोर्टर मोहम्मद कंवल दर्स लाइन ते मौजूदु आहे। जी मोहम्मद कंवल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। खेपरो में चोरीअ जूं अनोखियूं वारदातूं शुरू थी वियूं आहिनि। पहिरीं वारदात सब डिवीज़न वावड़ा टीएम खान फीडर सलनवारी वेझो राति जो नामालूम चोर बिजलीअ जे तंबे ते लॻल 11,000 वोल्टेज ट्रांसफार्मर हलंदड़ बिजलीअ दौरान लाहे सुकून सां महांगो पुआलूं चोरी करे विया, जॾहिं त वारदात पुर सब डिवीज़न मीरपुर कासिर रोड टीएम खान ॻोठ गुलामंद मंगरियो कुबर ॻोठ वेझो बिजलीअ जे तंबे ते ट्रांसफार्मर चोरी करे विया। ज़रियनि मूजिबि अहिड़ी वारदात में वावड़ा मुलाज़िम जी मदद बग़ैर आम माण्हू कार्रवाई नथो करे सघे। इन करे वावड़ा अमलो ख़ामोश आहे, का बि कार्रवाई नथो करे। खेपरो वासियुनि वफ़ाक़ी वज़ीर वावड़ा हिस्को चीफ खां मुतालबो कयो आहे त नोटिस वरितो वञे। वॾी महिरबानी मोहम्मद कंवल, तफ़सील खां आगाही करण जी। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।